ये थी पवे कौन थी ये शान सिर्फ अल्लाह जी ज़ात जो है जीअं चाहे नहीं थी यफ़अलुल्लाहु मा यशा अल्लाह जीअं चाहे उएं थी पवे रब जी चाहत इन्नमा अमरु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून जंहिं शइ जो इरादो कंदो आहे उहो हीअं चवंदो आहे कुन थी पव उहा शइ थी पवंदी इहो शान अल्लाह जी ज़ात जो आहे बाक़ी इंसान जेको आहे न अमलिल इंसान मां तमन्ना छा इंसान जे लाइ हर शइ उहा मिलंदी जंहिंजी तमन्ना थो करे का तमन्ना पूरी थींदी का न थींदी का शइ मिलंदी का न मिलंदी कॾहिं ॾुख ईंदो कॾहिं सुख ईंदो कॾहिं ख़ुशी मिलंदी कॾहिं ग़मी मिलंदी कॾहिं मक़सद पूरा थींदा कॾहिं मक़सदनि जो उलट कमु थी पवंदो बान पाई जो उसूल इहो आहे बंदगी इहा आहे जेकॾहिं ख़ुशियूं मिलनि त शुक्र अदा कर मुंहिंजा मालिक तुंहिंजा एहसान तुंहिंजा शुक्राना तो मूंखे हीअ नेमत ॾिनी उन ते तकबर न करे वॾाई न करे उन ते नाज़ न करे गुरूर न करे अल्लाह जी ज़मीन ते सरकशी न करे बल्कि नेमत मिले त गर्दन झुकाए अल्लाह जो शुक्र वरी जेकॾहिं चाहत पूरी न थिए घुरे थो आहे न मिले त उन ते गमज़दा न थिए अफ़सोस न थिए बल्कि सब्र करे इन में पुराज़ हूंदो इन में हिकमत हूंदी जेको कमु न थियो आहे इन में मुंहिंजे लाइ का भलाई हूंदी अलाह पंहिंजो राज़ पाण ॼाणे थो कॾहिं कॾहिं इंसान जूं जेकी ख़्वाहिशूं हूंदियूं न उन्हनि जे पस पर्दा वॾा नुक़सान बि रखियल हूंदा आहिनि अलाह ताला जल शानो पंहिंजे बाने जो ख़ैर ख़्वाह आहे रब सॼण रब जहिड़ो ॿियो को बि असांजो रहीम ऐं करीम असांजे मथां बाज भरियो ॿियो केरु बि एतिरो न आहे जहिड़ो अलाह उहो ॼाणे थो त इन ई कम में जेको बानो चाहे थो इहा शइ मिले इन में नफ़ो आहे नुक़सान आहे ख़ैर आहे शर आहे असांखे ख़बर नथी पए पर अलाह ॼाणे थो इन जे करे जेकॾहिं चाहत पूरी थिए चो शुक्र अदा चाहत पूरी न थिए त नाराज़ न थियो बेसब्रा न थियो बेशुक्रा न थियो शाकी न बणिजो शिकायतूं करण वारा यार हे कमु न थियो हे कमु न थियो दिल भर साईं को दुआ घुरायमि फलाणे दुआ घुरायमि 15 शबान ते दुआ घुरियमि पर मुंहिंजो ही कमु न थियो ही कमु न थियो त हुन में पुराज़ अल्लाह तबारक व तआला जल शानो जेको करे थो सो भलाई उन में राज़ आहे फ़इलुल हकीम ला यख़लू अनिल हिकमा हकीम जो को बि कमु हिकमत खां ख़ाली न हूंदो अल्लाह ताला जा जेकी कम आहिनि उहे हिकमत भरिया आहिनि इन जे करे रब्बुल आलमीन जल शानो जे फ़ैसिलनि ते राज़ी रहणु सिखो जेको मुझे ध्यान कयो थोरो तवजो कयो जेको माण्हू पंहिंजे रब सां राज़ी रहणु सिखी वियो उनखे जीअण जो फन अची वियो जीअण जो ढंग इनखे अची वियो कामयाबी जो गुर इनखे मिली वियो जेको पंहिंजे रब सां राज़ी रहणु सिखे अल्लाह ताला दिल शान सां राज़ी रहे त जेको मुंहिंजे रब कमु कयो आहे इन में मुंहिंजे लाइ भलाई नफ़ो आहे त बि नफ़ो आहे नुक़सान आहे त मुंहिंजे लाइ नफ़ो पंहिंजे रब सां राज़ी रहण जो
जंहिंखे गुर मिली वञे न इन जीअण जो फन सिखी वठो, जीअण जो ढंग सिखी वठो, जिंदगी सुखी गुज़रंदी इन। घणा माण्हू आहिनि जंहिंजा पेर तिरकी था वञनि, कम नथा थियनि न, पेर तिरकी था वञनि। हिकिड़ो फ़क़ीर हूंदो असांजे हज़रत साईं वटि ईंदो, ॾाढो नेक थी वियो हुयो, वॾो ज़मीनदार हो, मिल्कियत वारो, पैसे रोकड़ वारो हुयो। हज़रत साईं वटि ईंदो, उनजो भाउ उहो वरी सख़्तु मुखालिफ़ हूंदो, उनखे झलींदो पीरनि जे पोयां छो थो वञी, छा ॾिठो अथई, छाजे लाइ थो वञी। उहो इनखे झलींदो त साईं जन वटि न वञे। उहो मोहबत वारो ईंदो, हिकिड़े भेरे उन भाउ चयसि, तुम कहते हो मेरा पीर मेरा पीर मेरा पीर, अब देखो तेरे वो सुजुकी का एक्सीडेंट हो गया है, वो नुकसान हो गया, तेरे ट्रैक्टर का ड्राइवर भाग गया, तेरी बीवी रूट कर मेके चली गई, अब देखो ये इतने 3 नुकसान हो गए। गाड़ी का सुजुकी का एक्सीडेंट हो गया, ड्राइवर इसका ट्रैक्टर का वो छोड़कर चला गया, और तुम्हारी बीवी रूट कर मेके चली। पीर कामिल होते तो ऐसे तुम तकलीफें देखते, कैसा पीर है, कैसा तुम कहते हो मेरा पीर मेरा पीर। अहिड़ो हुनखे अंदर ज़हर भरियई, हवा अचण वञण छॾे ॾिनो। जीअं अचण छॾियईं, तहजुद पढ़ंदो, तहजुद पढ़ियो, 5 वक़्त निमाज़ बि छॾे ॾिनी। ॾाढ़ी बाशरा हूंदी हुई, ॾाढ़ी कटे वञी ज़रड़ो बाक़ी छॾी। पोइ उन शहर में हज़रत साईं जन जो जलसो हुजे, टंडजाब में जलसो जो थियो त उहो माण्हू आयो, लज्जी पियो, पोयों लिकी वेठो। साईं जन खे सॾु कयो, हाई साहिब हेॾे हार वेझो वियो। साईं जन खे ख़बर पई त हिनखे हिनजे भाउ नीमक कढियो। हज़रत साईं जन फरमायो त हाई साहिब ॾे ख़बर, तूं जो पीर ते कावड़जी वियो हुई त पीर दुआ न घुरी, पीर मदद न कई, तुंहिंजी ज़ाल रुसी वई मेकन ॾे, ऐं तुंहिंजे ट्रैक्टर जो ड्राइवर छॾे वियो, तुंहिंजी सुज़ुकी जो एक्सीडेंट थी वियो, पीर मदद न कई। भला ॾे ख़बर, अलाह जो त बानो ई न, ज़रूर ॾुख में अलाह खे बि सॼो हूंदी कि हासिल ॾाढियूं दुआऊं घुरियूं, अलाह महिरबान आहे, रब रहीम आहे, उन तुंहिंजी दुआ छो न कबूल। भला मदीने वारो साईं हयातुन नबी आहे, हा साईं हयातुन नबी, हुज़ूर खे असांजे अमलनि जी ख़बर पवे थी कि हा साईं पवे थी। मदीने वारे साईं खे ज़रूर सॾड़ा कया हूंदई कि हा साईं ॾाढा सॾ कया, पोइ उन मदद तुंहिंजी न कई। बाक़ी कावड़ अचे तुंहिंजी पीर ते थी, अलाह जे कावड़ तुंहिंजी पीर ते थी। हल सिंधे पीर ते तूं कावड़े त नुक़सान पीर जो थियो आहे या तुंहिंजो थियो आहे। तूं तहजुद पढ़ंदे, 5 वक़्त निमाज़ पढ़ंदे, तहजुद पढ़ंदे, उहा तहजुद तुंहिंजी छुटी वई, 5 वक़्त निमाज़ पढ़ण तूं छॾे ॾिनी, ॾाढ़ी तूं कटे छॾी, पटको तूं लाहे छॾियो, दीन इस्लाम तोखां मोकिलाए वियो, पीर वटि परे थियो ई त नुक़सान तुंहिंजो थियो या पीर जो थियो। चई साईं तव्हां मुंहिंजूं अखियूं पटे छॾियूं आहिनि, मुंहिंजी ॿेड़ी ॿोड़ी मुंहिंजे भाउ मूंखे ॻाल्हियूं वॾियूं ॿुधायई जो मुंहिंजो ईमान ई कढी छॾी। साईं जन फरमायो त पुट, नफ़ा नुक़सान ज़िंदगी जो हिसो आहिनि। ज़ाल रुठी आहे त सुभाणे वरी पर्ची बि ईंदी, ॿारनि बचनि जी माउ आहे, काॾे वेंदी तोखे छॾे, ज़रूरु 2-4 ॾींहं साम्हूं कंदी, वरी पर्ची पवंदी। भला ड्राइवर हिकिड़ो छॾे वियो आहे त खोड़ डॉक्टर ड्राइवर कुतनि वांगुरु हादसो थियो आहे, ड्राइवर बची वियो, तूं पाण बची वें। भला हाणे गाॾी खे जे धक लॻो आहे त गाॾी ठही बि सघे थी, 5 रुपया ख़र्च कंदे ठही पवंदी। गाॾियुनि जो कमु आहे हादसा थियण, उहो सुवार कहिड़ो जंहिं धक न खाधो हुजे। ख़ुदा जा बाना
नफ़ा नुक़सान ज़िंदगी जो हिस्सो आहिनि। जेकॾहिं नुक़सान थी वियो त तूं पीर ते कावलियो वेठो भला पीर ते कावलियो ई त दीन छो छॾी, इस्लाम छो छॾी, सोने नबी जी सुन्नत छो छॾी? वाह जूं ॻाल्हियूं ॿुधायूं। बाज़ार मूंखे वरी बेयत कयो, मां नए सर मुरीद थो थियां, वरी ज़िक्र नओं पुछई, वरी महीने खां पोइ आयो चईसीं ज़ाल मुंहिंजी पाण ई ॼाणे पर्ची मोटी, पाण ई ॼाणे वापसि घर अची वई। हिकिड़ो माण्हू आयो चई बाबा मां बेरोज़गार आहियां, मूंखे ड्राइवर आहियां, ट्रैक्टर हलाईंदो आहियां, तजुर्बेकार आहियां, 15-20 साल ट्रैक्टर हलायो आहे, पर हाणे मूंखे को ट्रैक्टर नथो मिले, मूंखे तूं ड्राइवर रखंदे? मूं चयो बाबा मुंहिंजो ड्राइवर बि छॾे वियो आहे, तूं बिस्मिल्लाह। उहो ड्राइवर बि अची वियो, उहा सुज़ुकी जेका हादसो थी हुई उहा खपाए वरी नई सुज़ुकी वरिती अथऊं, 0 मीटर कढायो। साईं फरमाए ॾिस नफ़ा बि आहिनि, नुक़सान थियनि था, हलासी नफ़ा बि ॾिए थो। तकलीफ़ूं वक़्त ते ईंदियूं आहिनि, लोटा लम्मा न अचनि त सचे कूड़े जी ख़बर कीअं पए? लोटे खरे जी ख़बर कॾहिं पवंदी आहे त सचो आहे कूड़ो, वफ़ादार आहे बेवफ़ा आहे, की ख़बर पवंदी? सो ज़िंदगी में इंसान खे घाटियूं वादियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। पंहिंजे दीन न छॾिजे, रब जो दर न छॾिजे, मदीने वारे साईं जी ग़ुलामी न छॾिजे। पोइ अॼु नुक़सान थियो आहे त सुभाणे नफ़ो थींदो, सम्झो था? तव्हां पंहिंजे रब सां सचा हुजो, पंहिंजे रब सां वफ़ादार हुजो, कॾहिं बि पंहिंजे रब जो दर न छॾियो, पंहिंजे मालिक जे दर जी फर्मा बरदारी ऐं ग़ुलामी खां मुंहुं न मोड़ियो। जेकॾहिं तव्हां रब सां फर्मा बरदार हूंदो, मदीने वारे साईं जे दीन सां सुन्नत सां पंहिंजे नबी सां सचा हूंदो, त अॼु तकलीफ़ आहे त सुभाणे वरी नेमतुनि जा दर खुली पवंदा। जीअं घुट थींदी आहे न, घुट ॿूसट हवा बंदि थी वेंदी आहे, पोइ साह मुझंदो आहे, ॿूसट थींदी आहे, पोइ थोरी देरि खां पोइ वरी साईं बादल अची वेंदा, वरी थधिड़ी हवा लॻंदी, वरी मींहं वसंदा, थधिकार थी वेंदी। सम्झो था? इहा घुट ऐं ॿूसट जेका थींदी आहे, इहो पेश क़दमो आहे त परियूं वरी थधी हवा घुलण वारी आहे। जेके तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि न, इहे तकलीफ़ूं ख़ुदि बाने जे लाइ अल्लाह जे रहमतुनि खे, अल्लाह ताला जे इनामनि खे दावत ॾींदियूं। मांदी नथी मारुई तुंहिंजो अल्लाह बि आहे, सवन वरनि जा ॾुखड़ा हिक लहज़े में लाहे, अल्लाह अहिड़ो ई आहे जो मां बि रसाईंदी मारुई। अल्लाह ताला जल शान असांजी इस्तिक़ामत ॾे, सचाई ॾे, वफ़ा